मोज़िज़ दोस्तों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। सॼी सिंध में पीपल्स पार्टी जे अंदरि टिकेटुनि जे विरासत ते वॾा इख़्तिलाफ़ जारी आहिनि ऐं पीपल्स पार्टी जा जेके अॻुवान आहिनि उहे हिकु हिकु तक ते अठ अॻुवान फारम वसूल करे रहिया आहिनि, फारम जमा करे रहिया आहिनि ऐं पीपल्स पार्टी जे लाइ वॾे में वॾो मसइलो टिकेट ॾियण जो थी वियो आहे। यकीनन पीपल्स पार्टी पंहिंजे ॿियनि माण्हुनि सां मेंबरनि उहिदेदारनि सां वाइदा कया हूंदा ऐं उन माण्हुनि जी ख़्वाहिश हूंदी त हिन दफ़े असांखे टिकेट मिले। उन करे सॼी सिंध में टिकेटुनि विराइण वारो मामिलो रुकियल आहे, 1.5 लाख बरक़रार आहे। काफ़ी पीपल्स पार्टी जा अॻुवान ॿियनि ज़िलनि ते वञी काहूं कयूं आहिनि, उन्हनि कब्ज़ा कया आहिनि त जीअं उते उन्हनि ॿियनि ज़िलनि में वञी असां जेको आहे सो इलेक्शन विढ़ूं, जंहिंजे करे जेके मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि ज़िलनि जा उन्हनि जे लाइ इलाही सारा मसइला आहिनि ऐं हिन दफ़े सभिनी ज़िलनि जा माण्हू जेके आहिनि उहे नाराज़ बि आहिनि। ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी जी जेका बदतरीन गवर्नमेंट रही आहे उन में सिर्फ़ु भोतार ऐं वॾेरा ई ख़ुशि रहिया आहिनि, आम माण्हू त अज़ाब ई भोॻियो आहे। सो पीपल्स पार्टी जे अंदरि टिकेटुनि जे विरासत जे मामले ते शदीद इख़्तिलाफ़ जारी आहिनि। पीपल्स पार्टी जे लाइ टिकेट ॾियण जो मसइलो इंतिहाई पेचीदा ऐं ॾुखियो थींदो पियो वञे। जेतोणीकि पीपल्स पार्टीअ जी 15 साल सॼी सिंध ते वरी गिरप रही आहे। पीपल्स पार्टियुनि जा मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा इतिहाद ठाहिया आहिनि, इतिहाद ठाहे उन्हनि में सरदार चूंडिया आहिनि, के रेस ठाहिया आहिनि, जंहिंजे करे पीपल्स पार्टी सभिनी बिरादरियुनि खे यरगमाल करण जो हुनर ॼाणे थी। पर टिकेटुनि जे मामले में पीपल्स पार्टी शदीद परेशानीअ जो शिकार आहे। जंहिं इहो ई सबबु आहे जो हिन महिल ताईं पीपल्स पार्टी टिकेट कंहिंखे बि जारी न करे सघी आहे। इहो 1.5 लाख इंतिहाई ख़तरनाक हद ताईं आहे। हाणे ॾिसिजे त इहो थिए कीअं आया जिन जूं ख़्वाहिशूं आहिनि उहे टिकेटूं उन्हनि खे मिलंदियूं या जेके अॻे उमेदवार जेके MNA थिया हुया उन्हनि खे ई टिकेटूं मिलंदियूं। पर हिते हिकिड़ा ॿिया बि मसइला आहिनि। हिकिड़ा अहिड़ा पेचीदा ज़िला आहिनि जिन में खटणु पीपल्स पार्टी जे लाइ ॾाढो ॾुखियो आहे। उन्हनि ज़िलनि में बि असां ॿुधो आहे त पीपल्स पार्टी नवनि माण्हुनि खे टिकेट ॾियणु चाहे थी, जेको बि पीपल्स पार्टी लाइ इलाही ख़तरनाक आहे। ऐं सिर्फ़ु हिते अॼु हिकु ज़िले जी ॻाल्हि कयां थो ऐं उहो ज़िलो जेको आहे उहो पीपल्स पार्टी वॾी महिनत सां, वॾी जदोजहद सां, वॾे पुलिस कामोरनि ऐं पंहिंजनि जेको आहे सो लाठियुनि जे ज़रिए उनखे कंट्रोल कयो। पर हाणे लॻे थो त उहो ज़िलो वरी पीपल्स पार्टी जे हथनि मां वेंदो। उहो ज़िलो आहे नौशहरो फ़िरोज़। ज़ाहिर आहे नौशहरो फ़िरोज़ जतोई ख़ानदान जो मक़ामी ज़िलो आहे ऐं जतोई ख़ानदान जेके कंहिं ज़ात पात ऐं रंग नसल खां मथां थी हू हमेशह सिंधी थी रहिया आहिनि ऐं माण्हुनि खे जेको आहे सो वॾा वतन परस्त बि रहिया आहिनि। उहे जतोई हिन खां ज़िलो खसियो वियो ऐं उते पीपल्स पार्टी पंहिंजो कंट्रोल ॼमायो मोहतरम ज़ियाउल हसन लंजार साहिब जे ज़रिए ऐं उन ज़िले में जतोई साहिबान खे इलेक्शन में हाराईंदड़ बीहण ख़ानदान आहे, जंहिं वॾी महिनत सां माना 87-88 खां वठी उहे जतोई ख़ानदान सां इलेक्शन विढ़ंदा पिया अचनि, हारींदा बि अचनि पिया ऐं उन्हनि हिकिड़ी इलेक्शन खटी बि। जेका उन इलेक्शन खटी ज़ुल्फ़कार बीहण उहा इलेक्शन जेको आहे सो वॾे ज़ोर सां खटी, वॾी महिनत सां खटी। पर हाणे असां ॿुधो आहे त NA 206 ते उहा जेका टिकेट आहे उहा ज़ियाउल हसन लंजार साहिबु फ़िरोज़ जमाली साहिब खे ॾियाराइणु चाहे थो। ख़बर न आहे छो ॾियाराइणु चाहे थो, या इन करे त जेको सूबाई तक रहियो आहे उहो जमाली ख़ानदान जे हवाले सां रहियो आहे। मोहतरम रेस ख़ान ख़ान जमाली जेको तमामु वॾो माण्हू हो, मोरे जो सतार ईदी हो, जंहिंजा कई ख़ैरियाती कम कयल हुआ, मोरे जा माण्हू उनखे चाहींदा रहिया आहिनि। उहा सीट जेका आहे उहा ज़ियाउल हसन लंजार वटि आहे जेका जमाली ख़ानदान जी हुई। उहा सीट जमाली ख़ानदान जे हथनि मां हली वई, उहा ज़ियाउल हसन लंजार साहिब जे कंट्रोल में आहे। पाण उते अची वेठा आहिनि, पाण इलेक्शन खटी आहिनि, डबलिंग करे खटी आहिनि, जंहिंमें मसूर जतोई खे कोर्ट जे ज़रिए हारायो वियो ऐं उनखां पोइ वरी आरिफ मुस्तफ़ा जतोई 2018 में उनखां इलेक्शन खटी। उन 2015 वारी इलेक्शन में आरिफ मुस्तफ़ा जतोई हिननि खां इलेक्शन खटी
ऐं उनखां पोइ मुसलसल लंजार साहिबु असेंबली में त कोन्हे को, पर ज़ाहिर आहे लंजार साहिबु इक़्तिदार में रहियो आहे, जो पीपल्स पार्टी जी हुकूमत हुई उन करे उहे इक़्तिदार में रहिया। ऐं हाणे असां ॿुधो आहे त लंजार साहिबु उहा सीट टिकेट क़ौमी असेंबली वारी फ़िरोज़ जमाली खे ॾियारणु थो चाहे। फ़िरोज़ जमाली खे टिकेट ॾियणु माना ज़िलो तां हथु खणणु आहे, हाराइणु आहे। ज़ाहिर आहे जतोई ख़ानदान ज़िले में एक्टिव आहिनि, GDA आहे, PTI आहे ऐं ॿियूं कॉन्ग्रेस पार्टियूं आहिनि, जंहिंजे करे जतोई ख़ानदान हिन वक़्तु इंतिहाई मज़बूत लॻे थो पियो। GDA जे प्लेटफॉर्म तां इलेक्शन बि विढ़ंदा ऐं हू इलेक्शन विहण जे भरपूर मूंड में आहिनि। उन्हनि पंहिंजूं सरगर्मियूं शुरू करे छॾियूं आहिनि, पंहिंजनि माण्हुनि सां मिलणु शुरू कयो आहे। पर जेकॾहिं पीपल्स पार्टी तारीख़ी ग़लती करे थी, जेको आहे फ़िरोज़ जमाली साहिब खे टिकेट ॾियनि था क़ौमी असेंबली जी ऐं ज़ुल्फ़कार बीहण खे नज़रअंदाज़ था कनि, त पोइ इहा सीट त वई क़ौमी असेंबली वारी, पर ज़ियाउल हसन लंजार वारी सीट बि किरी वेंदी, उहा बि ख़तमु थी वेंदी ऐं शाहनवाज़ जतोई उहा सीट खटे वेंदो। शाहनवाज़ जतोई वॾी महिनत करे रहियो आहे, नौजवान आहे ऐं उहा उनखे खटणु बि खपे। मोरे जा मक़ामी माण्हू जेके आहिनि उहे जतोई ख़ानदान सां गॾु आहिनि, यकीनन जतोई ख़ानदान इहा सीट खटंदो। पर जेकॾहिं फ़िरोज़ जमाली साहिब खे इहा सीट टिकेट मिले थी त पोइ इहे ॿई सीटूं वियूं, ज़िलो नौशहरो फ़िरोज़ वियो। ईअं ई ठठे ज़िले में बि मक़ामी माण्हुनि खे नज़रअंदाज़ कयो वियो आहे ऐं ठठे ज़िले में बि उते जेको आहे सो मोहतरम हाजी अली हसन ज़रदारी साहिबु पधारियल आहे, जेको मक़ामी माण्हुनि खे जीअं सफ़ा ईअं घोटे ऐं मारे मॼू बणाए छॾियो आहे। सो फितरत बि पंहिंजा फ़ैसिला कंदी आहे। ॾिसूं त छा थो थिए, पर लॻे ईअं थो त ज़िलो नौशहरो फ़िरोज़ पीपल्स पार्टीअ जेको वॾी महिनत सां कंट्रोल में कयो उहो उनजे हथनि मां वञे पियो ऐं वञण बि घुरिजे।